कोटड़ी जे दे खानपुर वारे इलाके में ॻोठाणे जी ज़मीन ते यूनिवर्सिटी इंतज़ामिया कम रोकराए छॾियो। आफ्ताब माका शरीफ़ अहमद कुरैशी जो चवणु आहे त 2008 में असां 10 एकड़ ज़मीन 7 शोरों खां ख़रीद कई आहे। सीनियर सिविल जज कोटड़ी असांजे हक़ में फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। इन बावजूद सिंध यूनिवर्सिटी जो स्टैंड ऑफिसर रफ़ीक बिरोई बिना जवाज़ हर रोज़ तंग करे थो। चवे तो अदालती हुकुम के भी नथो मञा। मूंखे 20 लाख रुपया भतो ॾिनो वञे। भतो न ॾियण जी सूरत में हर रोज़ अची असांजो कमु रोकराए थो। अॼु बि 10 खां 12 हथियारबंद वठी असांजे कमु रोकराए मारण ऐं कूड़ा केसनि में फसाइण जी धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। हिते असां पंहिंजी ज़मीन ते हाणे कमु बि नथा कराए सघूं। कुझु ॾींहं अॻु ज़मीन तां असांजो 6 लाख रुपए खां मथे जो सामान खॼी वियो आहे। अगरि यूनिवर्सिटी जी ज़मीन आहे त असांखे यूनिवर्सिटी लेट ॾे, मगर बार बार लेट घुरण जे बावजूदि लेट नथो ॾिनो वञे। DIG हैदराबाद SSP जाम शोरो खे इंसाफ़ जी अपील कयूं था। पर्सनल लाइ कागज़ ॻाल्हाईंदो, अदालत ॻाल्हाईंदी। असां कानूनी माण्हू आहियूं। असां साईं चऊं था त कंहिं बि वर्बल कंहिं बि धमकीअ सां असां पंहिंजो कमु न कंदासीं। कानूनी तरीक़े सां असांखे लेटर ॾिनो वञे। अगरि हे सिंध यूनिवर्सिटी आहे त हे कोर्ट जो डिसीजन असांजे हक़ में छो आहे। अगरि हे सिंध यूनिवर्सिटी आहे त हिन में असांजो पोयों सामान खयल ऐं नुक़सान जो ज़िक्र मैडम छो कयो आहे। अगरि ही सिंध यूनिवर्सिटी आहे त मैडम पंहिंजे डिसीशन में इहो छो थी लिखे त हिननि सां ज़ुल्म थियो आहे, हिननि सां ज़्यादती थी वई आहे, हिननि जी इहा प्रॉपर्टी इहो ज़िक्र छो ॾिनो वियो आहे। अगरि ही सिंध यूनिवर्सिटी आहे जेका हिननि प्ली वरिती अॻे दफ़े त ही लैंड ग्रेबर उहो आहे, उनजी हीअ क्लियर कट डिसीशन में ज़िक्र कयो वियो आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं मैडम अदालत जा, सुप्रीम कोर्ट सिविल जज जा, त जिन असांजे हिन जो ज़िक्र कयो आहे त अहिड़े क़िस्म जो को बि फ्रॉड न आहे। लीगल मैटर आहे, लीगल हिननि जी ज़मीन आहे, तंहिं करे हिनखे न डिस्पोजेस कयो वञे न हिननि खे छेड़ियो वञे। ठीकु, हीअ जेको छेड़ण जो मक़सदु इहो आहे त कानूनी बाबा असां साईं खां छा था रिक्वेस्ट कयूं। ठीकु, हिकिड़ो लेटर, उहो लेटर ॾियण जे बजाए हितो वञणु हुतो वञणु इहे ॻाल्हियूं करणु वधीक कानून फ़ैसिलो करणु